कंबर जे बुरोही पाड़े मां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल 7 वरियनि जी नींगरी सीमा धी इमरान मक्सी जो को बि ॾस पतो पइजी न सघियो। गुम थी वियल नींगरीअ जो चाचो अब्दुल गफ़ार मक्सी भाइटी सीमा जी ॻोल्हा ऐं मदद लाइ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अची सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु सीमा दुकान तां शइ वठण लाइ घरां निकिती त हिन वक़्त ताईं वापसि न थी आहे, जंहिंजी ॻोल्हा लाइ मिटनि माइटनि वटि कई ऐं लाउड स्पीकरनि ते पढ़ापण ॾियाराया पर को बि पतो पइजी न सघियो आहे। हिन चयो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे, थाणे ते बि इतलाउ ॾिनो आहे। हिन ॿुधायो त नींगरी जो वालिद इमरान मक्सी सऊदी अरब में रोज़गार सां वियल आहे। समूरा घर जा भाती परेशानियुनि में मुब्तला थी विया आहियूं। हिन सरकार ऐं वस वारनि खे अपील कई त नींगरी जी ॻोल्हा में मदद करे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशश डिजिटल कंबर शदादकोट।